महदूद बस बोर्ड ताईं हुयासीं। पोइ जॾहिं जीअं जीअं मां पंहिंजे टेक्निकल शयुनि खे कवर कंदो वियुमि त उन में सभ खां पहिरियां पहिरियां त मां छा कयुमि त पंहिंजे हर प्रोग्रामिंग शइ खे एज़ अ प्रैक्टिकल में आणियुमि। छाजे करे मूंखे टीचर त प्रैक्टिकल तौर ते अप्लाई न उन्हनि शयुनि खे प्रैक्टिकल तौरु आंदुमि ऐं रियल लाइफ में उन्हनि शयुनि खे इमेजिन कयुमि त अगरि जेकॾहिं कोई बेसिक फंडामेंटल में जेके कुझु प्रॉब्लम्स अचनि पिया त उन्हनि खे मां पंहिंजी रियल लाइफ सां कनेक्ट कयां पोइ उन खां बाद ई मूंखे उनजो आंसर मिली पियो वञे। ॿी ॻाल्हि इहा त जेके असांजा हिते इदारा आहिनि जिते प्रोग्रामिंग पढ़ाई वञे थी पई त उन प्रोग्रामिंग जे हवाले सां उन्हनि जा पंहिंजा ई टीचरनि जा बेसिक कॉन्सेप्ट क्लियर न आहिनि। छाजे करे त अॼुकल्ह असां वटि हिकिड़े क़िस्म जो इहो ट्रेंड अची चुको आहे त इन में छा आहे जेको बि कोई प्रोग्रामर आहे या कोई अहिड़ो ट्रेनर आहे टेक्निकल शयुनि जे हिसाब सां त हू जस्ट इंटरनेट तां शयुनि खे ॾिसी करे थोरो घणो उनजो कॉन्सेप्ट क्लियर करे अची ॿार खे पढ़ाए थो पियो। पर प्रोग्रामिंग में हमेशह सिर्फ़ु कॉन्सेप्ट क्लियर न आहे करिणो हूंदो, हुनखे डीप लर्निंग बि करणी हूंदी आहे त जीअं शयुनि खे सुठे नमूने कैटेगराइज़ करे सघिजे, हुननि खे इम्प्लीमेंट करे सघिजे एज़ अ फंक्शनलिटी जे तहत। त असांजे हिन सिंध या असांजे पाकिस्तान में जेके ॿार IT खां या टेक्निकल शयुनि खां कंप्यूटर साइंस खां जेके बि कंप्यूटर सां रिलेटेड फील्डूं आहिनि प्रोग्रामिंग जे हवाले सां त उन्हनि खां परे इन जे करे ई भॼनि था पिया त हुननि खे जेके मेंटोर्स पढ़ाइनि था पिया त उन्हनि खे सही तरीक़े सां गाइडलाइन नथा ॾियनि। जीअं त अगरि जेकॾहिं कोई ॿार प्रोग्रामिंग में पाइथन स्टार्ट थो करे त सभ खां पहिरियां पहिरियां हुन खां इहो सवाल कयो वञे त तव्हां जेकॾहिं पाइथन पढ़ो था पिया त छो था पढ़ो, आख़िर तव्हांजो पाइथन पढ़ण जो मक़सदु छा आहे। उन खां बाद ई उनजे एक्सपीरियंस जे हिसाब सां अगरि जेकॾहिं कोई टीचर जो सुठो एक्सपीरियंस आहे ऐं हुन खां जेकॾहिं स्टूडेंट खां सवाल जो जवाबु हुनखे मिली थो वञे पियो त हुनखे उन ट्रैक ते खणी अचे त पाइथन ई ज़रूरी न आहे, कोई बि प्रोग्रामिंग थी सघे थी जंहिंमें तव्हां बेसिक्स पंहिंजा कॉन्सेप्ट क्लियर करे उन खां बाद में तव्हां जंप कयो पाइथन ॾांहुं। त मुंहिंजे नज़र में इहो ई हिकु असां वटि जेको मेन रीज़न आहे जंहिंजे करे ॿार IT या कंप्यूटर्स जी प्रोग्रामिंग लैंग्वेजिस खां परिते भॼनि था पिया, रीज़न इहो आहे त जेके मुंहिंजा टीचर्स आहिनि उन्हनि जी जेका नॉलेज आहे त उहा एतिरी इम्प्लीमेंटेशन जे हिसाब सां या उनजा कॉन्सेप्ट क्लियर न आहिनि जंहिंजे करे हू कंहिं ॿार खे पंहिंजी ॻाल्हि कन्वे करे सघनि या हुनखे सही तरीक़े सां सम्झाए सघनि। त जॾहिं ॿार खे ॻाल्हि काई सम्झ में न ईंदी त ॿार ज़ाहिर ॻाल्हि आहे उन फील्ड खां साइड ईयर खे अॻिते इनहेंस करण जे लाइ कोई ॿियो ई ट्रैक फॉलो करे सघे थो। जी अच्छा, हरिओम। ॿियो सुवाल जेको तव्हां खां आउं पुछणु थो चाहियां त उहो इहो आहे, असां पंहिंजी यूथ खे, असां पंहिंजे छा चइबो आहे सोसाइटीअ खे पंहिंजे फील्ड सां अवेयर कीअं कंदासीं, असां कंहिंखे जी जी मोटिवेट कीअं कंदासीं। सपोज़ कयो कंहिं दोस्त जे या कंहिं ॿार जे पेरेंट्स ॾांहुं असां वियासीं त असां उन्हनि खे पंहिंजो मैसेज कीअं कन्वे कंदासीं त तव्हां पंहिंजे ॿार खे कंप्यूटर साइंस, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग या IT वारी फील्ड में आणियो, छो जो इन पासे जेको आहे वॾो असांजे नज़र में वॾो स्कोप आहे ऐं जेको आहे शयूं घणियूं आहिनि। त अगरि इहो टास्क तव्हांखे ॾिनो वञे त इन टास्क ते तव्हां कीअं मोटिवेट कंदा, इहो थोरो असांखे ब्रीफ में ॿुधाइजो। जी जी अवेश अवेश ॾिसो त जीअं असां वटि जेके बि पाकिस्तान जे अंदरि हिन वक़्तु फील्ड आहिनि त उहे सभु हिन वक़्तु बैकग्राउंड में मूव थी रहियूं आहिनि असांजे प्रोग्रामिंग साइड ॾांहुं। जीअं तव्हां मेन ऑफ द बेस्ट एग्ज़ाम्पल इहो ई आहे त जेके सिविल इंजीनियरिंग आहे त उनजा जेके बि हिन वक़्तु मटीरियल जे हिसाब सां या कैलकुलेशन जे हिसाब सां जेके बि हुनजो कुझु सिस्टम हुयो उहो पूरो हिन वक़्तु कन्वर्ट थी रहियो आहे ऑटोकेड में। तव्हां ॾिठो हूंदो त उन्हनि खे हिन वक़्तु एतिरो डीप में शयुनि खे फिज़िकल नथो पढ़ायो वञे ऐं उनखे डिजिटल या टेक्निकल शयुनि में पढ़ायो थो वर्चुअल वञे। त ईअं ई सिस्टम्स जेका जेके बि आहिनि असांजा जेके आहिनि वर्चुअल असिस्टेंट्स जेके आहिनि उहे कमु कनि था ऐं आउं सम्झां थो त IT जेकी फील्ड आहे उहा इंटरकनेक्टेड हर छा चइबो आहे फील्ड सां आहे, उन में हर का फील्ड अटैच थी उहा जी जी हेल्थ केयर खां अगरि जे असां पंहिंजो इंजीनियरिंग खां खणी वठूं, उन में कहिड़ो बि डिपार्टमेंट खणी वठूं, इलेक्ट्रॉनिक्स, मैकेनिकल या एनीथिंग, जे लिटरेचर में अची वञूं त जी लिटरेचर में अची वियो आहे, लाइब्रेरीज़ में जंहिं बि टॉपिक जी आउं ॻाल्हि थो कयां उन में डिजिटल सिस्टम अची वियो आहे। त असां सम्झूं था जी त हीअ हिकिड़ी उहा शइ आहे, हीअ हिकिड़ो उहो ट्रैक आहे जंहिं ते अची करे असां पंहिंजियूं कोशिशूं करे सघूं था।
पर ईअं बि कोन्हे त सिर्फ़ु असां डिपेंड रहूं यूनिवर्सिटीज़ ताईं या डिपेंड रहूं पंहिंजो छा चइबो आहे इदारनि ताईं पंहिंजनि इदारनि खे असां जेको आहे ॾोह ॾियूं असां वटि जेकी हीअ डिजिटल एजुकेशन जेकी हीअ जेको कॉन्सेप्ट आहे डिस्टेंस लर्निंग जो विदाउट क्रॉसिंग दी बाउंड्रीज़ तव्हां पंहिंजो तव्हांखे पासपोर्ट बि न हुजे तव्हां इंटरनेशनल टेस्ट वठी था सघो तव्हां इंटरनेशनल टेस्ट वठी करे ऐं तव्हां डिफरेंट यूनिवर्सिटीज़ जा कोर्सिस जेके फ्री ऑफ कास्ट आहिनि उहे पढ़ी करे ऐं सुठी शइ लर्न करे था सघो ऐं ॿी ॻाल्हि जी जी जेको तव्हां पोइ उहे कोर्सिस ऑफर बि करे सघो था उहे कोर्सिस उन्हनि खे पंहिंजी ॿोलीअ में जेकी जंहिं ॿोलीअ में तव्हां जेको आहे तव्हांजी ज़बान या जेको जंहिंमें तव्हां कंफर्टेबल आहियो उन ॿोलीअ में पंहिंजा कोर्सिस ठाहे ऐं उहे तव्हां पंहिंजी सोसाइटीअ लाइ बि साहब या फ़ाइदेमंद बणिजी सघनि था छो जो उहे पंहिंजी ॿोलीअ में हूंदा इहा असांजे ॿोलीअ जी ग्रोथ हूंदी उहा असांजे इंस्ट्रक्टर जी ग्रोथ हूंदी उहो असांजे ॿार जी ग्रोथ हूंदी इन मां अर्निंग थींदी ऐं ॿार खे बि फ़ाइदो पहुचंदो ऐं हू जेको आहे वधीक इन शइ सां लर्निंग करे सघंदो इहा मुंहिंजी हिकिड़ी सोच या जेको मां जंहिं नज़र सां जंहिं पंहिंजो अखि सां निहारियां थो त मुंहिंजी इहा जेको आहे हिकिड़ो छा चइबो आहे नज़र या आउं ईअं पियो सोचां जी जी बिल्कुलु बिल्कुलु मां तव्हांजी ॻाल्हि सां एग्री आहियां मुतफ़िक़ आहियां हर ॻाल्हि में छाजे करे त अॼुकल्ह जेके बि डिपार्टमेंट्स आहिनि उहे सभु डिजिटलाइज़ तां ई मूव थी रहिया आहिनि ऐं पंहिंजे जेके बि सिस्टम आहिनि उहे सभु डिजिटली करे रहिया आहिनि तंहिंजे करे ॿार खे कोशिशि करे त हू इन IT या प्रोग्रामिंग जी फील्ड में छाजे करे अॻिते हली करे सिस्टम ईअं थींदो त जीअं हिन वक़्तु असां हर हिकु माण्हू फेसबुक जो अकाउंट ठाहिण लाइ बिल्कुलु ईज़ी आहे हर हिकु ॿार या वॾो नंढो माण्हू जेको बि आहे अकाउंट फेसबुक जो ठाहे सघे थो त ईअं ई जॾहिं कुझु सालनि खां बाद में पंहिंजो IT ऐं कंप्यूटर जी जेके फील्ड्स आहिनि उहे तमामु बिल्कुलु पीक लेवल ते अची वेंदियूं त ॿार हर कोई बि सॉफ्टवेयर या कोई वेबसाइट ईअं ई ठाहे सघंदो जीअं हिन वक़्तु असां पंहिंजे फेसबुक जो अकाउंट ठाहे सघूं था पिया ऐं बिल्कुलु मां तव्हांजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां त हर हिकु डिपार्टमेंट जेको आहे डिजिटलाइज़ थी रहियो आहे ऐं असां इन जे हिसाब सां ॿार खे कन्वे बि करे सघूं था ऐं उन जे हिसाब सां एनहेंस करे सघूं था अच्छा जी अवेश ॿी जेको आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते अगरि अचूं था त आर्टिफिशियल इंटेलिजेंस में हिकिड़ो टर्म आहे त छा चइबो आहे डेटा इज़ द वन ऑफ इम्पॉर्टेंट थिंग त तव्हां छा था सम्झो ऐं डेटा खे चवनि था त आर्टिफिशियल इंटेलिजेंस में डेटा ईअं थी कमु करे जीअं हिकिड़े जिस्म में रत पंहिंजो एक्शन परफॉर्म थो करे जस्ट लाइक दैट जेको आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस में बि डेटा इहो जेको आहे कमु करे थी ऐं फोर्थ इंडस्ट्रियल रेवल्यूशन में जेके बि फील्डूं आहिनि अगरि उनखे हिकिड़ो मथे नज़र रखंदे अगरि आर्टिफिशियल इंटेलिजेंस हुजे उहा क्लाउड कंप्यूटिंग हुजे या एज कंप्यूटिंग हुजे या ब्लॉक चेन हुजे हर कंहिं में हिकिड़ी मेन शइ या डेटा त तव्हां डेटा खे कीअं था सम्झो इहो थोरो मूंखे इन ते ब्रीफ ॾिजो त डेटा जी इम्पोर्टेंस छा आहे असां वटि ऐं असां डेटा जी माना इन शइ खे कीअं लर्न करे अॻिते वधाए सघूं था थोरी असांखे इन ते डिटेल ॾिजो जी अवेश अवेश हिन वक़्तु असांजे जेके बि सिस्टम्स आहिनि या जेके बि एप्लीकेशन्स आहिनि असां आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे थोरो साइड ते रखी करे ऐं असां पंहिंजा जेके हिन वक़्तु डिजिटल या असां सोशल मीडिया में ॾिसूं त उन वक़्तु उन में बि असांजो जेको बि पूरो हिन वक़्तु सिस्टम हले पियो त पूरो जो पूरो डेटा ते आहे जेके अॼुकल्ह प्रोग्रामर या जेके डेटा साइंटिस्ट आहिनि उन्हनि नालो ॾेई छॾियो आहे त वार ऑफ डेटा त हिन वक़्तु जेको बि कमु थी रहियो आहे त सॼो असांजो डेटा ते ई आहे सोशल मीडिया तव्हां ॾिसो उन में जेके बि असां कंपोनेंट्स यूज़ था कयूं त उन्हनि में असां जंहिं बि शइ खे यूटिलाइज़ कयूं था उन में ऑल ओवर जेको बि कमु आहे डेटा जो आहे त हिन वक़्तु जेका डेटा आहे असां उनखे यूटिलाइज़ ई करे सघूं था पिया पंहिंजे सिस्टम जे अंदरि ऐं उन में डेटा ई हूंदी आहे तव्हां ॾिसो इलेक्ट्रॉनिक्स जे निज़ाम सां ॾिसो त जेके असां ईमेल्स वग़ैरह सेंड था कयूं त उन्हनि खे बि असां एज़ अ डेटा जे फॉर्म में ई सेंड था कयूं काॾे अगरि जेकॾहिं असां काई एप्लीकेशन हलायूं था पिया जेका एज़ अ मीटिंग जे पर्पज़ लाइ यूज़ था कयूं त उन में बि जेका असांजी शेयरिंग रिसोर्सिस थियनि पिया उहे कंप्लीट असांजा डेटा ई आहे हाणे थी त आर्टिफिशियल इंटेलिजेंस त आर्टिफिशियल इंटेलिजेंस में बि असांजो जेको बि सिस्टम आहे पूरो डेटा जो आहे छाजे करे त जेके हुन में लॉजिक्स बिल्ड थियनि था पिया या जेके एप्लीकेशन्स हुन में कमु कनि थियूं पियूं प्रोग्रामिंग खे सपोर्ट करण जे लाइ या हुन में जेके बिज़नेस लॉजिक्स जेके असांजा बिल्ड थियनि था पिया त उहे कंप्लीट असांजा इनहेंस थियनि था पिया या कंट्रोल कनि था पिया डेटा आर्टिफिशियल में असांजो पूरो जो पूरो जेको कमु हूंदो आहे त उहो डेटा ते हूंदो आहे जंहिंमें असां लॉजिक्स लॻाए करे
ऐं पंहिंजे सिस्टम खे या मैकेनिज़्म खे स्टार्ट कराईंदा आहियूं, एंड ताईं असां हुनखे लेवल ताईं खणी ईंदा आहियूं। त मुंहिंजी नज़र में जेका डेटा आहे त बिल्कुलु हिकु इम्पोर्टेंट चइजे त हिकिड़े क़िस्म जो फैक्टर आहे, छाजे करे त डिजिटल सिस्टम में डेटा ई आहे। विदाउट डेटा जे असां कुझु बि नथा करे सघूं। चाहे असांजो कोई बि सॉफ्टवेयर हुजे, कोई बि तव्हांजो हिकु डिवाइस हुजे, कुझु बि हुजे, त उन में जेको बि असां कमु कंदा आहियूं त कंप्लीट डेटा ते ई ईंदो आहे। सॉफ्टवेयर इंजीनियरिंग जी फील्ड हुजे, डेटा साइंटिस्ट जी फील्ड हुजे, कंप्यूटर साइंस जी फील्ड हुजे, अच्छा, जेका बि हुजे फील्ड, अगरि उन में आउं तव्हांजी जेको ॻाल्हि कटियां पियो पर आउं डेटा पंहिंजी हली। ॻाल्हि ते अचां थो त आउं जेकी बि फील्ड ॾिसां थो, जेॾां बि मूं कयां थो, त उन पासे मूंखे डेटा पई नज़र अचे। अब जीअं असांखे नंढे हूंदे पढ़ायो हुयो त एटम इज़ माना एटम जेकी आहे न हिकिड़ी वॾी शइ आहे। पर आउं जॾहिं आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते थोरो घणो कमु करण खां पोइ या जेको आहे वेब ते, त आउं इहो थो सम्झां त डेटा जेकी आहे इम्पॉर्टेंट की पॉइंट आहे जंहिं ते असांखे फोकस करिणो आहे। ऐं जेकी बि फील्ड आहे, उहा टेलीकम्युनिकेशन हुजे, उहा लिटरेचर हुजे, इन जे अंदरि असां जे ॻाल्हि ॿोल था कयूं त उन में मूंखे जेको आहे डेटा नज़र थी अचे। जेकी मीडिया छा आहे, मीडिया त इहा ई आहे त ट्रांज़ेक्शन ऑफ डेटा, ट्रांज़ेक्शन ऑफ इंफॉर्मेशन। असां इंफॉर्मेशन जेकी आहे उहा हिक ॿिए सां शेयर कयूं था ऐं जेको आहे उनखे ट्रांसमिट कयूं था। पोइ उन में असां वटि प्रिंट मीडिया अची थी वञे। उन में हींअर जे दौर जी ॻाल्हि कयां त डिजिटल मीडिया जी ॻाल्हि पई अचे या डिजिटल मार्केटिंग जी ॻाल्हि पई अचे। त मुंहिंजा इहे रिव्यूज़ आहिनि त डेटा खे सम्झो वञे ऐं डेटा हिकिड़ी वॾी यूज़फुल शइ आहे। अगरि इन ते असां थोरो घणो फोकस करे ऐं नज़र ॾियूं त घणो कुझु थी थो सघे। सही। अच्छा, इहो डिस्टेंस लर्निंग ते मां अगरि तव्हां पुछा कयो त